नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी खां ख़बर ॾींदा हलूं त सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त माकड़ जो ख़ात्मो वफ़ाक़ी इदारे प्लांट प्रोटेक्शन जी ज़िम्मेवारी है। घोटकी वेझो आदिलपुर में सूबाई वज़ीर सनत ऐं वापार जाम अकरमुल्लाह धारेजो ऐं अॻूणो सूबाई वज़ीर ऐं पीपी अॻवान जाम सैफुल्लाह धारेजो सां संदसि माउ जी वफ़ात ते ताज़ियत करण खां पोइ साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे मुराद अली शाह चयो त माकड़ जो ख़ात्मो वफ़ाक़ी इदारे प्लांट प्रोटेक्शन जी ज़िम्मेवारी है। वफ़ाक़ी हुकूमत वटि स्प्रे कंदड़ 3 जहाज़ आहिनि, जंहिंमां 2 ख़राब आहिनि, हिकु भावलपुर ऐं ॿियो कराची में मौजूदु है। सैयद मुराद अली शाह चयो त मुल्क में महांगाई न टमाटा 17 रुपया ऐं मटर 5 खां 15 रुपया फ़ी किलो ऐं अवाम खे मिली रहिया आहिनि, जॾहिं त कराची मां अगवा थींदड़ दुआ मंगी खे बाज़ियाब कराइण जे लाइ पुलिस कमु करे रही है। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaminews.ht.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।